डिगड़ी मां खे ख़बर ॾींदा हलूं त डिगड़ी पुलिस जमड़ाऊ कैनाल में गुज़रियल 2 ॾींहंनि खां तरंदड़ लाश खे पाणी खां ॿाहिरि कढे मीरवा गोरचाणी पुलिस हवाले करे छॾियो आहे। लाश जो अधु हिसो डिगड़ी थाणे जे हद मां जॾहिं त अधु हिसो मीरवा गोरचाणी थाणे जे हद मां जमड़ाऊ कैनाल मां मिलियो आहे। लाश खे आसपास जे माण्हुनि ॾिसी पुलिस खे इतला ॾिनो पर पुलिस हदबंदी जो तकरार ॼाणे लाश न कढियो आहे। आख़िरकार अॼु इहो लाश लुणंदो डिगड़ी थाणे जे हद में ॻोठ दे 143 भरिसां पहुतो, जिते आसपास जे ॻोठाण लाश ॾिसी डिगड़ी पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस पहुची लाश वाह मां कढे तालका अस्पताल डिगड़ी खणाई पहुती। मिलियल लाश जो कंध, हथ ऐं जिस्म जो हेठियों हिसो टंगू कटियल हुआ, सिर्फ़ जिस्म जो मथियों हिसो मिलियो आहे। पुलिस ज़रूरी कार्रवाई लाइ लाश तालका अस्पताल डिगड़ी आंदो आहे। ओचितो इतला मिलियो त मीरवा गोरचाणी थाणे जी हद मां बि लाश मिलियो आहे। जिस्म जो हेठियों हिसो जमड़ाऊ कैनाल मां मिलियो आहे, जंहिं बाद डिगड़ी पुलिस खे लाश जो मिलियल हिसो डिगड़ी पुलिस मीरवा गोरचाणी पुलिस हवाले करे छॾियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।